बाडर में एसटीपी तरफ़ां हथरादू मांग ऐं धारी आबादकारी ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। एहतजाज जी अॻुवाणी एसटीपी जे मुनवर नूनारी ऐं कामरेड असगर नूनारी कई। जॾहिं त एहतजाज में शरीक आलिम बिरोही, सफ़र मुगेरी, अहमद बशीर नूनारी, कोड़ल मल्ला, शहजादो लाखियर, निज़ाम कोलाची, मीर मुर्तज़ा गोपांग, इसाक मशहूरी, मोहम्मद अमीन सियाल, वाहिद सिंधी ऐं बाडर जे शहरवासियुनि तमामु वॾे अंग में शिरकत कई। एहतजाज बाडर टाउन हॉल खां शुरू थियो। एहतजाज कंदड़ हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी हथरादू मांग ऐं धारी आबादकारी ख़िलाफ़ ज़ोरदार नारेबाज़ी पिणु कई। एहतजाज में शरीफ़ मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे कारकुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पूरे मुल्क समेत सिंध तोड़े बाडर में मुनाफ़ाख़ोर वापारी हथरादू महांगाई करे अवाम खे अज़ाब में मुब्तला करे छॾियो आहे। जॾहिं त हिन फाकाकशी दौर में अवाम गोश्त मछी जेको 400 खां 800 ताईं विकिरो पियो अचे ख़रीद करे खाई नथा सघनि, पर सब्ज़ी, फ्रूट, दालियूं ऐं खीर ते बि नंढा वॾा वापारी पंहिंजा हथरादू अघ वसूल करे अवाम खे बिटे अज़ाब में मुब्तला करे छॾियो आहे। होॾां सिंध जेका अॻ में हज़ार मसइलनि में जकड़ियल आहे, वरी सिंध जी राजधानी कराची तोड़े नंढनि वॾनि शहरनि में बिहारी, बंगाली, बर्मी, अफ़गानी तोड़े इंडिया खां आयल धारी लोध सिंध जे असुल रहाकनि खे इक़लियत में तब्दील करे छॾियो आहे। उन लाइ सिंध वासी पंहिंजे हक़नि खे बि हासिल करे नथा सघनि। सरकारी नौकरियुनि तोड़े प्राइवेट फैक्ट्रियुनि में बि धारी लोध जे जिजे तइदाद करे सिंधी रोज़गार जे ज़रिए खां महरूम रहिजी विया आहिनि। उन लाइ हुकूमत सिंध खे घुर्जे त हथरादू महांगाई ते कंट्रोल करे ऐं धारी आबादकारी खे सिंध मां नेकाली ॾेई सिंध वासियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे, न त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्ट वाहिद सिंधी, सिंध सोशल न्यूज़, बाडर।